friends, Assalamu alaikum. I hope you will be fine and feeling better at your home. अॼु असां प्रैक्टिकल जेको परफॉर्म कंदासीं उन जो नालो आहे इलेक्ट्रोलाइसिस. फर्स्ट ऑफ ऑल, व्हाट इज इलेक्ट्रोलाइसिस? इलेक्ट्रोलाइसिस छा आहे? Chemical change occurs by passing the electric current through the electrolytic solution is called electrolysis. सिंधी में कि असां बर्क़ी पाशीदगी चवंदा आहियूं. ऐं ही प्रैक्टिकल तव्हां क्लास 6 खां मैट्रिक ताईं यूनिवर्सिटी ताईं परफॉर्म करे सघो था ऐं ॾाढो दिलचस्प आहे, इंट्रेस्टिंग आहे ऐं उमेदु आहे तव्हांखे पसंदि. प्रैक्टिकल जे लाइ जेको असांखे सामान घुरिबल आहे उन में 2 अदद वायर्स खपनि, 9 वोल्टेज जी बैटरी खपे ऐं हिकिड़ो असांखे कार्डबोर्ड खपे जंहिंमें 2 होल हुजनि ऐं उनखां अलावा 2 असांखे पेंसिल खपनि ऐं उनखां पोइ पाणी सां भरियल असांखे बीकर खपे. ऐं पेंसिल जेको आहे इहो असां ॾिसंदासीं त पेंसिल मां करंट पास कीअं थो थिए. ॾिसंदासीं त असां इहो ॾिसंदासीं त पाणी जेको आहे उहो हाइड्रोजन में ऐं ऑक्सीजन में ब्रेक थींदो. हाइड्रोजन जेको आहे उहो असांखे कैथोड ते मिलंदी जेको असांजो नेगेटिव टर्मिनल आहे ऐं ऑक्सीजन जेको आहे उहो असांखे एनोड ते मिलंदी जेको असांजो पॉजिटिव टर्मिनल आहे. हिकु साइंटिस्ट जे मूजिबि जंहिंजो नालो आहे हेम्फ्री डेवी, उन मुताबिक़ जॾहिं पाणी खे असां ब्रेक कंदासीं त हाइड्रोजन जा असांखे 2 मालिक्यूल मिलंदा ऐं ऑक्सीजन जो असांखे 1 मालिक्यूल मिलंदो. हाणे अचो ॾिसूं त इहो प्रोसेस कीअं पियो थिए. ॾिसी सघो था त असां जेको आहे कनेक्शन कयो आहे हिननि खे. हाणे ही पॉजिटिव टर्मिनल सां असां ही ॻंढींदासीं. ही ॾिसी सघो था, ही पॉजिटिव टर्मिनल आहे बैटरी जो ऐं ही साइड असांजी नेगेटिव आहे ऐं नेगेटिव टर्मिनल खे असां हिते कनेक्ट कयूं था. ऐं हाणे तव्हां ॾिसंदव त असांजो रिएक्शन जेको आहे जल्दी जेको आहे उहो स्टार्ट थी वेंदो ऐं हिन खे प्रॉपरली व्यू करण जे लाइ, हिन खे ॾिसण जे लाइ असां हिन खे वेझो क्लोज़ सां ॾिसी सघूं था. हाणे तव्हां वाज़े ॾिसी सघो था त हीउ हिकिड़ो केमिकल रिएक्शन थिए पियो ऐं तव्हां ॾिसो त हीउ जेको असांजो नेगेटिव टर्मिनल आहे उन ते असांखे वधीक जेको आहे हाइड्रोजन ॾिसण में अचे पई. छो त हेम्फ्री डेवी मुताबिक़ जॾहिं पाणी जो असां इलेक्ट्रोलाइसिस कंदासीं उनखे टोड़ींदासीं त हाइड्रोजन जा असांखे 2 मालिक्यूल मिलंदा ऐं ऑक्सीजन जो असांखे 1 मालिक्यूल मिलंदो. ऐं तव्हां ॾिसो त हीउ जेको असांजी बैटरी जो नेगेटिव टर्मिनल आहे, हीअ साइड जेका आहे असांजी नेगेटिव आहे ऐं उन नेगेटिव साइड ते तव्हां ॾिसो त असांखे जेको आहे हाइड्रोजन जेको आहे उहा वधीक जेको आहे डिकम्पोज़ थींदे ॾिसण में अचे पई. ऐं तव्हां वाज़े ॾिसी सघो था त हीउ ॾाढो बहितरीनु जेको आहे मालिक्यूल्स जेके आहिनि उहे पाणी जा जेके आहिनि उहे मालिक्यूल ब्रेक थियनि पिया हाइड्रोजन में ऐं ऑक्सीजन में. ऐं तव्हां ॾिसो इहो बि असांखे क्लियर वाज़े सम्झ में अचे थो पियो त पेंसिल जो जेको निब आहे जंहिंखे असां ग्रेफाइट चवंदा आहियूं ऐं ग्रेफाइट जेको आहे हिकिड़ो इलोट्रोप आहे कार्बन जो ऐं कार्बन जो जेको आहे बेसिकली नॉन मेटल आहे पर तंहिं हूंदे बि ॾिसो हुन मां करंट जेको आहे पास थिए पियो. ऐं हीअ आसानी सां तव्हां जेको आहे ॿारनि खे प्रैक्टिकल कराए सघो था. हिन में को बि एतिरो इशू न आहे ऐं अमेज़िंग आहे, ॾाढो दिलचस्प आहे. ऐं हिन में तव्हां वाज़े हिकिड़ो केमिकल चेंज जेका आहे पाणी खे ब्रेक थींदे जेको आहे तव्हां ॾिसी सघो था त कीअं जेको आहे पाणी खे जॾहिं असां करंट पास कयूं पिया त उन मां जेको आहे हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जेको आहे उहो आसानी सां ब्रेक थी पियो. सो ॾाढो इंट्रेस्टिंग आहे. ऐं हीअ तव्हां मालिक्यूल ॾिसो तमामु जेको आहे वाज़े तरीक़े सां तव्हां ॾिसी सघो था त कीअं जेको आहे हिन मां पाणी जा मालिक्यूल जेके आहिनि उहे ब्रेक थियनि पिया. केॾो दिलचस्प बहितरीनु जेको आहे रिएक्शन थी रहियो आहे. ऐं तव्हां ॾिसी सघो था त हाइड्रोजन जा मालिक्यूल जेके आहिनि उहे कैथोड जे तरफ़ जेको आहे तेज़ी सां उहे ब्रेक थियनि पिया ऐं ॾाढो दिलचस्प ऐं बहितरीनु जेको आहे माना ज़बरदस्त जेको आहे पाणी जी जेका आहे उहा बिजली जे ज़रिए जेको आहे उहा डिकम्पोज़िशन थिए पई. तव्हां ॾिसी सघो था केॾो वाज़े दिलचस्प ऐं ज़बरदस्त तरीक़े सां जेको आहे उहा पाणी जी डिकम्पोज़िशन गैसिस जेको आहे हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जेको आहे पंहिंजे पंहिंजे बरक़ीरनि ते जेको आहे आसानी सां तव्हां ॾिसी सघो था. ऐं ॾाढो ज़बरदस्त जेको आहे ऐं गैस जा मालिक्यूल जेके आहिनि सराउंडिंग में ऐं केतिरो तेज़ी सां जेको आहे पंहिंजे बरक़ीरनि जी तरफ़ जेको आहे उहे वधी रहिया आहिनि. तव्हां ॾिसी सघो था. ऐं जेकॾहिं तव्हांखे प्रैक्टिकल पसंदि आयो आहे त महिरबानी करे हिन बटन खे सब्सक्राइब कंदा असांजे चैनल खे ऐं तव्हांजी राय जो असांखे